रानीपुर मां खे ख़बर ॾींदा हलूं मदद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट वेझो खोड़ा लॻी ॻोठु कलेड़ी जो रहवासी मुतासिर महमद ज़ाहिद वलद हाजी महमद सालियो गंबट मीडिया ऑफिस ते पहुची दाहींदे चयो त मुंहिंजा माइट बाअसर सिकंदर अली याकूब फराज़ ऐं सिराज मूंखे कुझु ॾींहं खां धमकियूं ॾींदा पिया अचनि त असांखे 10 लख भतो ॾे। मूं चयो त हुननि खे छा जो भतो ॾियां, ज़मीन मुंहिंजी आहे। जंहिं ते बाअसर ॾमिरजी मुंहिंजे बीठल कमंद जो तयारु थियल फसल खे बाहि ॾेई साड़े छॾियो। जंहिंखां पोइ मां खोड़ा थाणे ते NC दाख़िल कराई, पर अफ़सोस खोड़ा पुलिस का बि कार्रवाई न कई। बाअसरनि जी वांगार वहण लॻी आहे। मां आला इदारनि ऐं IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खे पुरज़ोर अपील थो कयां त साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कराए मूंसां इंसाफ़ कयो वञे। असांजो मसइलो इहो आहे, पंहिंजी बिरादरी वारनि मां हथे घुरण जे न ॾियण जे करे मुंहिंजे फसल खे 10 जरे मुंहिंजा साड़े मुंहिंजा माइट हुया। मुंहिंजे माइटनि सां उन्हनि जी जेको आहे सो पाण में तलख कलामी हुई मिटी माइटी जे करे। हुननि मूंखे चयो त असांखे 10 लख भतो ॾे या ॻोठो थो लॾे टपड़ खणी हलियो। मां भते ॾियण खां हुननि खे इनकार कयो। उन्हनि मूंखे मुंहिंजे पुट खे मुंहिंजे मुंहं ते मां जवाबदार सुञाता आहिनि। मूंखे ज़िंदह बाह में साड़ण जी कोशिशि कई। मुंहिंजे छोकिरे उन्हनि जा नाला जवाबदार सिकंदर अली, पुटु गुलाम असगर, मोहम्मद याकूब, फराज़, सिराज, पुटु जेको आहे सो आजिद अली, जबार। इन्हनि जेको आहे सो मुंहिंजी फसल बीठल फसल खे बाहि ॾिनी। उनजी जॾहिं फसल खे बाहि ॾेई छॾी त तव्हां उनजी का कानूनी कार्रवाई कराई या खोड़ा थाणे ते कोई इतलाह ॾिनो? जी, मां खोड़ा थाणे ते NC दाख़िल कराई। त पोइ पुलिस कहिड़ी कारकर्दगी ॾेखारी? पुलिस NC का बि कारकर्दगी पुलिस वारनि कान कई। तव्हां खोड़ा थाणे ते NC कराई त पुलिस तव्हां लड़ी आई?